मुनबुरा खां ख़बर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ पीपी अॻुवाण ऐं अॻूणे ज़िले चेयरमैन सांगर रईस ख़ादिम सिंध रिंद हाउस ते बिलोदी न्यूज़ के ख़ुसूसी इंटरव्यू ॾींदे चयो त पेश कयल सिंध बजट सिंध जे अवामी मफ़ादनि वटां आहे। अवाम दोस्त बजट जी मुखालफ़त कंदड़ 26 जून ते चूंडनि जो इंतज़ार कनि। ज़िला सांगर जो अवाम 26 जून ते पीपी उम्मीदवारनि खे वॾी लीड सां कामयाब कंदो। ख़ादिम रिंद चयो त हिन वक़्तु ज़िले सांगर जे मुख़्तलिफ़ यूसिन मां केतिरा ई पीपी उम्मीदवारनि जो बिना मुक़ाबले कामयाब थियण पीपीअ जी सियासी वॾी फतेह आहे। ख़ादिम रिंद चयो त अवाम बलदियाती चूंडनि में सदाई असांजो साथ ॾिनो आहे। ज़िलाई चेयरमैन दौरान असांजे रिकॉर्ड तरक़ियाती कमनि ज़रिए कयल अवामी ख़िदमत सबबि ज़िले जे हर ॻोठ में अॼु जीए भुट्टो जे नारे जो आवाज़ गूंजी रहियो आहे। ख़ादिम रिंद चयो त सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾेई रही आहे। तेल जो अघु वधणु हिकु आलमी सतह जो मसइलो आहे। उन ते असांजे मुख़ालिफ़नि खे सियासत करण बजाए बलदियाती चूंडनि जो इंतज़ारु करणु घुरिजे। ज़िले जो अवाम अॼु बि पीपीअ सां गॾु आहे।